फलस्तीनी मुसलमानन सां इज़हार यकजहती तौर शिया तंज़ीमुनि जे अॻवाननि मौलाना सैयद मोहसिन अली शाह नदफी, वसीम अब्बास दराज़ी, डॉक्टर मौज अली मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में जामे मस्जिद सोबो देरो खां तालके प्रेस क्लब ताईं यौमुल कुदस तौर रैली कढी वई। रैली में मौजूद माण्हुनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते अॻवाननि मुख़्तसिर ख़िताब कंदे चयो त फ़लस्तीन में मासूम ॿार बुख विघे तड़पी मरी रहिया आहिनि, लेकिन इस्लामी मुल्कनि जे अॻवाननि खे को बि अहसास नाहे। अॻवाननि मौलाना साजिद अली, मुरीद मिला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त इसराइल हर रोज़ मज़लूम फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म जा पहाड़ किराए थो, जॾहिं त मज़लूम फ़लस्तीनियुनि वटि खाइण लाइ बि कुझु नाहे। मासूम ॿार ऐं औरतूं सख़्त परेशान आहिनि। हुननि अक़वाम मुतहिदा इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां मुतालबो कयो त इसराइल पारां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।